आलिया अली मशहूर पाकिस्तानी अदाकारा ऐं मॉडल आहे। हिन पंहिंजे शोबिज़ करियर जी शुरुआत 2010 में पीटीवी जे ड्रामे ज़िंदगी सां कई हुई। हूअ ॿियनि केतिरनि ई मशहूर ड्रामनि जहिड़ोक बेगुनाह, रंग लगा, ख़लिश, गुलो गुलज़ार, ये है ज़िंदगी, बंधन, भरोसा प्यार तेरा ऐं तक़दीर में परफॉर्म करे चुकी आहे। भरोसा प्यार तेरा में संदसि किरदार लाइबा खे मदाहनि तरफ़ां पसंदि कयो वियो ऐं इन किरदार खेसि वॾी मक़बूलियत ॾियारी। हूअ इश्तिहारनि में बि नज़र आई ऐं मुख़्तलिफ़ ब्रांड्स लाइ मॉडलिंग कई। आलिया अली हिकु कामयाब सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पिणु आहे जंहिंजा फॉलोअर्स भी मिलियंस में आहिनि, पर संदसि मदाह अदाकारा जे बोल्ड अंदाज़ मां ख़ुशि न आहिनि। वापेदारनि जो चवणु आहे त हीअ अदाकारा त सुठी हूंदी हुई, हाणे हिनखे छा थी वियो आहे, खेसि अहिड़े क़िस्म जा कपिड़ा न पाइण घुर्जनि। अक्सर वापेदारनि जो ख़्यालु आहे त आलिया अली ख़ूबसूरत आहे, पर खेसि अहिड़ियूं टिकटॉक वीडियोज़ न ठाहिण घुर्जनि। मदाहन जो चवणु आहे त हिन इहा वीडियो रुगो शोहरत ऐं माण्हुनि खे ॾेखारण लाइ ठाही आहे। हिकु वापेदार लिखियो त तव्हां अॻी ख़ूबसूरत आहियो, पोइ तव्हांखे अहिड़ा कपिड़ा पाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे।